पाण ॻाल्हाईंदा आहियूं जस्ट जेका असांजी रोज़ानी कल्याण अख़बार आहे उनजे एडिटोरियल ते। अॼु ॿ टे मौज़ू जेके जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो त हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे या ख़ुशख़बरी आहे बि या न आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे, बहरहाल मूं हुन ते मुबारकबाद ॾियणु खपे। ऐं उहा आहे इहा त पाकिस्तान FATF जी ग्रे लिस्ट मां उनजो नालो कढियो वियो आहे ऐं उनजो ऐलान थी वियो आहे। यकीनन इहा कामयाबी असांजे वज़ीर ख़ारजा जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेका विषय में महिनतुनि या पीपल्स पार्टी जी सॼी उनजो घणो क्रेडिट उन में आहे ऐं हिन हुकूमत जो बि उन में को न को हिसो आहे। FATF में तक़रीबन 40 खनि मुल्क उनजो हिसो आहिनि। FATF जी ग्रे लिस्ट आहे छा? FATF जी जेका ग्रे लिस्ट आहे उन में जेका मनी लॉन्ड्रिंग या ग़ैर क़ानूनी जेको पैसे जी रेल पेल थिए थी, ख़ासि तौर ते जेके तक़रीबकारी जे लाइ ऐं दहशतगर्दी लाइ जेके फंडिंग थिए थी, उन हवाले सां उहो जेको हिकिड़ो मुल्कनि गॾिजी सॼी हिकिड़ी लिस्ट ठाही आहे त केरु कहिड़ी हुन ते कहिड़ो मुल्क कहिड़ी डेवलपमेंट में थिए थी। त उन में पाकिस्तान जो नालो बि ज़ाहिर आहे हुनजी ग्रे लिस्ट में आहे ऐं उहो तेज़ी सां वधियो पिए ब्लैक लिस्ट ॾे, छाकाणि त पाकिस्तान मां ते हिकिड़ा इल्ज़ाम हुया। ऐं हीअ जेके मुल्क आहिनि 40 खनि या 41-42 मुल्क, इन्हनि मुल्कनि जे उन्हनि में इहो आहे त 14 मुल्क तक़रीबन ग्रे लिस्ट में शामिल आहिनि ऐं कुझु मुल्क उन्हनि जी ब्लैक लिस्ट में आहिनि ऐं दुबई बि उनजे ग्रे लिस्ट में शामिल आहे। त ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको कुझु बि थिए थो उन सां थींदो छा, थियणो छा आहे? थियणो इहो आहे त जेकॾहिं को मुल्क हुननि जे उन ते आधार ते जेकॾहिं को मुल्क अची थो वञे ब्लैक लिस्ट में, त उन ते इक़्तिसादी पाबंदियूं मड़ियूं वेंदियूं आहिनि ऐं उहो पोइ जेके मेंबर मुल्क आहिनि FATF जा, उहे हुन मुल्क सां वापारु कोन कंदा आहिनि। हलो ठीकु आहे, उन हवाले सां बि हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान भला उन ग्रे लिस्ट मां निकिरी वियो ऐं उन ख़तरे खां बि, ऐं हिकिड़ी नामूस जी ॻाल्हि बि आहे। सो उन ते बहरहाल सॼी क़ौम खे सभिनी खे मुबारकूं। पर इन जो मतिलबु इहो न आहे त जेके हिन हुकूमत जा जेके कुधा करतूत आहिनि, जेके ग़लति कारियूं आहिनि, जेके ग़लति कम आहिनि, ख़ासि तौर ते जेके इक़्तिसादी जूं जेके पॉलिसियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में आवाम ते जेको तमामु घणो हिकिड़ो इज़ाफ़ी बोझ विधो आहे, ख़ुदि टैक्सनि जो बोझ विधो आहे। हीअ जेको महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान, हिकिड़ो तूफ़ान छा चइजे, हिकिड़ो हिकिड़ो अहिड़ो तूफ़ान आहे जेको कारी अंधारी आहे, कारी वारी करे छॾी आहे हिननि। यानी हिकिड़ो माण्हू जंहिंजी पघार 12-14-15 हज़ार रुपया आहे, असांजे मुल्क में हुकूमतूं चई त छॾींदियूं आहिनि त 25,000 27,000 ऐं 30,000 ग़रीब जी माना घटि में घटि पघार मुक़ररु कई वञे। पर थींदो ईअं आहे त असां वटि अक्सर मुलाज़िम 10,000 11,000 12,000 ते कमु कंदा आहिनि। 10,000 11,000 महीनो खणण वारो माण्हू, जेकॾहिं तव्हां हुनजी बिजली महांगी करे छॾियो, जेकॾहिं उहो मोटरसाइकिल ते हलण वारो जेको माण्हू आहे उनजे लाइ तव्हां पेट्रोल वठणु जेको आहे उनजे लाइ अज़ाब बनाए छॾियो, त 250 रुपए ते जेकॾहिं उहो पेट्रोल वठे, जेकॾहिं उहो 24 रुपया बिजली जो बिल भरे फी यूनिट, त उन माण्हू जो उहो 10,000 12,000 या 15,000 या हिकिड़ो मज़दूर जेको 500 रुपया 600 रुपया रोज़ु कमाए थो, उहो बिजली जा बिल भरे, पेट्रोल करे, बचनि खे अन्न खाराए, मानी खाराए, आख़िर छा थींदो? त का बि हुकूमत, जेके हुकूमतुनि में जेके माण्हू शामिल हुजनि था, असांजा इहे जेके वज़ीर अमीर कबीर, ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त जेके हिननि माना वॾा जेके उहिदेदार आहिनि, वॾा जेके ऑफिसर आहिनि, जिन जी 15-15 लख 10-10 लख 20-20 लख पघार आहे, उन्हनि जी पघार बि 10% वधाए छॾी अथनि। हिकिड़ो 20,000 खणण वारे माण्हू जी पघार जेकॾहिं 10% वधी 22,000 थिया, छा थियो? जेकॾहिं 15 लख खणण वारो माण्हू जेको आहे उनजे केतिरो इज़ाफ़ो थी वियो? त इन्हनि सभिनी शयुनि खे लिकाइण जे लाइ, माण्हुनि खां इन्हनि सभिनी शयुनि खे हटाइण जे लाइ असीं सम्झूं था त उन्हनि जी नज़र हटाइण जे लाइ हिकिड़ियूं कारवायूं हुकूमती सतहनि ते थियनि थियूं। हीअ सभु ईअं लॻे थो ॼण पंहिंजो पाण में मिलियल हुजनि। मिसाल तौरु हींअर जेको ताज़ो सरकार जे विच में ख़ासि तौर ते DGISI जॾहिं TV हिकिड़े चैनल ते अची ऐं इंटरव्यू ॾींदे इहो चयो त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु का बि साज़िश कान थी। ही
इन चवण जी ज़रूरत कहिड़ी हुई। ऐं उन ते पोइ होॾां ॿिए पासे खां उन्हनि जा जेके साबिक़ वज़ीर ऐं उन जा जेके उहिदेदार आहिनि पार्टी जा, उन्हनि हिकिड़ो जेको मुहिम हिकिड़ी हलाइणु शुरू कई आहे, वठु वठाड़ो लाइ ॾिनो। त उहो जेको वठु वठाड़ो आहे उहो सिर्फ़ु तवजो हटाइण जो हिकिड़ो हरबो आहे, हिकिड़ी कोशिशि आहे। त इहे सभु कोशिशूं या हीअ असांखे ख़ुशख़बरियूं ॿुधाइनि, छा इन सां आवाम जो पेट भरिबो? तंहिंजे करे असां इहो सजेस्ट कंदासीं, असां इहा सलाह ॾींदासीं, असां इहो गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी माण्हुनि खे इहे जेके कूड़ियूं सूड़ियूं ख़ुशख़बरियूं ॿुधाए ऐं आवाम खे बहकाइण भटकाइण जे बजाए तव्हां पंहिंजा ख़र्च घटायो। तव्हां हिकिड़े ग़रीब माण्हू जेको पटेवालो आहे, जंहिंजे घर में यानी पूरो खाइण जो सामान बि नथो हुजे, उनखे त तव्हां चओ था त पेट्रोल पंहिंजे खीसे मां भरे ऑफिस पहुच, या किरायो पंहिंजे घर मां भरे पंहिंजे खीसे मां भरे ऑफिस पहुच। पर जेकॾहिं को ऑफिसर आहे त उनखे सरकार वॾियूं वॾियूं मुराहतूं ॾेई, गाॾियूं मुफ़्त जूं ऐं पेट्रोल मुफ़्त जा ऐं बिजलियूं मुफ़्त जूं ॾेई, घर मुफ़्त जा ॾेई, ऐं अलाए छा थी साबित करणु चाहे सरकार। छाकाणि त हीअ जेके बजट्स आहिनि इहे उहे ई कामोरा ठाहींदा आहिनि, उन्हनि जे पोयां इहे ई कामोरा हूंदा आहिनि जिन खे वॾियूं वॾियूं मुराहतूं मिलियल आहिनि। तंहिंजे करे हू बजट जेके आहिनि से आवाम जे बजाए पंहिंजे फ़ाइदे जा ई ठाहींदा आहिनि। असांजी गुज़ारिश आहे त सरकार जंहिंमें जेके वेठल माण्हू आहिनि उहे बहरहाल अवामी दावनि ते अवामी इन्हनि मसइलनि खे सुहिणे नमूने सां एड्रेस कनि, आवाम खां गिरह छिनण जे बजाए उनजी मदद कयो। तव्हां सभिनी जी महिरबानी।